सुजावल में ॻोठ हाजी अंगारियो सहतो जे रहवासी अब्दुल खालिक सहतो प्रेस क्लब सुजावल में साफ़ीन अॻियां धाईंदे चयो त मुंहिंजी देह लियारो में ज़री ज़मीन आहे जेकी आबाद करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदो आहियां। हिन इल्ज़ाम हंधे चयो त हिकु बाअसर वकील शौकत पठान मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो, जंहिं लाइ हिन मुंहिंजो जीअण हराम करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मूं ते हमला कराए मूं ते कूड़ा केस करे मूंखे सख़्तु हिरासा करे रहियो आहे। हिन चयो त ॻोठ जे माण्हुनि खे हिरासा करणु ॻोठ भरिसां शौकत पठान मुंहिंजी ज़मीन वरिती आहे जिते अक्सरियत धारिया माण्हू हाणे वधीक भुला जवाज़ तंग करे रहियो आहे। अब्दुल रज़ाक सहते चयो त मूंखे अहिड़ियूं शिकायतूं चङनि मुड़ुसनि ऐं वास्तेदार अमलदारनि खे ॾिनियूं आहिनि पर को बि तदारक नाहे थी सघियो। हुन DC सुजावल SSP इलाही अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त खेसि तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे ऐं परेशानी खां बचायो वञे। रिपोर्ट राज़ पठान, शाहीन न्यूज़, सुजावल।